आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं जी तो हींअर सिंध सॼे में हिकिड़ी वबाई बीमारी कोरोना फैलिजी वई आहे त असांजा सिंधी माण्हू एहतियात घटि पिया कनि त उन्हनि सिंधी माण्हुनि जेके तव्हां सां प्यार था कनि असां चाहियूं था तव्हां उन्हनि खे मैसेज ॾियो त जीअं हू तव्हांजा जेके परस्तार आहिनि तव्हांजो मैसेज ॿुधी कुझु हिन बीमारी खां एहतियात कनि जीअं बची सघनि त उन्हनि पहिरीं प्यारनि खे ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुमि साईं त को मैसेज रखो को नियापो रखो त जीअं उहे माण्हू एहतियात कनि हिन बीमारी खां या अलाह करे पंहिंजी जान छॾाइनि। सब खां पहिरें त उन्हनि खां तमामु माज़रत सां माफ़ी घुरंदुसि त असीं जेतिरो नज़दीक वेठा आहियूं उहो बि असां पाण ई हुननि जे अॻियां जुर्म पिया कयूं पर असांजो त हिकिड़ो इतफ़ाक़ थी वियो आहे तव्हांजी मजबूरी आहे तव्हां उन्हनि जे लाइ असांखे कैच कयो आहे त असां ई गुज़ारिश कंदासीं अलाह सिंध सुनारी पर सॼे आलम खे लतीफ़ सरकार चयो आहे त साईं मूंसां ताईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम कुल आबाद करी त सॼे आलम ऐं सॼी दुनिया जे लाइ हिकु वबा आई आहे जंहिंजो एहतियाती हिकिड़ो इलाजु आहे वधि में वधि एहतियात थोरो फ़ासिलो डिस्टेंस सोशल डिस्टेंसिंग सफ़ाई सुठाई हथनि खे बार बार धोणी आहे जेको बि आहे त SOPs ते वधि में वधि ध्यानु ॾींदा त अलाह कंदो त हिन वबा मां साईं जल्दी जान छुटंदी अलाह सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखंदो। माशाल्लाह हिकिड़ो तव्हांजो गीत आहे उहो हिन मौक़े जी मुनासिबत सां हिकिड़ी दुआ बि आहे त दोस्त कयासीं दिलदारी लाइ अगरि इहो असांजे नाज़रीन गुनगुनाए ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। हीउ साईं मुंहिंजो पहिरियों गीत आहे उस्ताद बुखारी जो जेको मुंहिंजे हिन कैरियर जो आगाज़ इन गीत सां थियो। दोस्त कयासीं दिलदारी लाइ कन था दिल आज़ारी कंध झुकियो किन कदमनि ते ला कंध झुकियो किन कदमनि ते चोट लगी का पारी दोस्त कयासीं कोयल देवस बुलबुल देवस परवाने देवस ओ कोयल देवस बुलबुल देवस परवाने देवस जय जय वट विस ते वट आला जय जय वट विस ते वट ज़ारी 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 दोस्त कयासीं। माशाल्लाह साईं असांजे ॾिसंदड़ खे इहो हिकिड़ो मैसेज ॾींदा जेका असांजा नवां फ़नकार उभरनि था ऐं डायरेक्ट कंहिं ट्रैक ते वञी पंहिंजो कलाम चवनि था सिख्या खां बग़ैर त उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो मैसेज रखंदव? सिख्या ज़रूरी आहे ऐं रस्तो जेसिताईं न मिलंदो तेसिताईं हलणु अजायो आहे बिना रस्ते जे मंज़िल के जेके कंहिंखे तलाश आहे त उन जे लाइ रस्ते जे लाइ ज़रूरु पुछा करणी आहे उन जे कंहिं सुठे उस्ताद को सुठो उस्ताद ई दग लाए सघे थो ऐं इहो ज़रूरी आहे त कंहिं सुठे उस्ताद खां रस्तो वठनि ऐं सिखनि सिखी ईंदा त उन्हनि जी वधि में वधि उन्हनि खे रहनुमाई मिलंदी ऐं सही नमूने पंहिंजे फन जो इज़हार। महिरबानी साईं। साईं तव्हां हिकिड़ो सिंधी माण्हुनि खे मैसेज कंहिं टाइम ॾिनो त कोयल कीअं न पियो करे कू 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 त असांजे नाज़रीन ख़ासि करे सिंध मां इहा फरमाइश थी त जॾहिं बि तव्हां मंदू साहिब जो इंटरव्यू कयो त असांखे कोयल कीअं न करे पई कू कू इहो ज़रूरु साईं खां अर्ज़ु कजो ॿुधाइनि त महिरबानी करे असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां जेके प्यार था कनि उन्हनि खे ॿुधाईंदा त इनायत थींदी। मुझे मन में तो मुझे मन में तो कोयल किए न करे पई कू 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 कोयल
कीअं न करे पई कू 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 तुझी सूरत सोनी सोनी तुझी सूरत सोनी 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 तोते है भोर भिरन प्या भू 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 मुझे मन में ये तो कोयल है कीअं न करे पई कू कू आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल